जुंगशाही में रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही कोहिस्तान सतभांगे 4 दरगाह जुंगशाही बाबा रहमतुल्लाह अलैह जी बरसा गोठ दरिया खान भंडल खलीफा जे सर्वे ज़मीनुनि ते गोठ जे बिल्कुल वेझो वड़े पैमाने ते मिट्टी खणण जो सिलसिलो जारी है। जे खिलाफ इलाके वासियुनि भरपूर एहतजाज किया और मिट्टी खणण बंद करियो जा नारा हया। गोठाणनि गुलाम कादिर खलीफ़ो, खैर मोहम्मद खलीफ़ो, मोहम्मद असगर खलीफ़ो ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ जे बिल्कुल वेझो मिट्टी खणी ॻोठ जी सुञाणप ऐं ज़मीनुनि खे नुक़सानु पहुचाए पियो वञे, जॾहिं त सीमेंट फैक्ट्री जी लीज़ पिणु ख़त्म थी चुकी है। तंहिं हूंदे बि गैर क़ानूनी तरीक़े सां सीमेंट फैक्ट्री ऐं कराची जे मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि लाइ मिट्टी खणण जारी है। एहतजाज कंदड़नि चयो त असां MPA ठट्टो ऐं डिप्टी कमिश्नर ठट्टो खां मुतालबो था करियूं त सर्वे ज़मीन तां मिट्टी खणण फौरी तौर ते बंदि कराई वञे, कोहिस्तान जुंगशाही में गैर क़ानूनी धिका रोकिया वञनि ऐं ज़मीनुनि जा जाली खाता रद्द कया वञनि त जीअं असां ग़रीबनि सां इंसाफ़ थी सघे। हिननि चयो त जेकॾहिं फौरी क़दम न खंया विया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।